उस्ताद हकम गुजार त चए थी हाँ वाह दुनिया में उहा कहिड़ी शइ आहे जेका वढ त वढिजे ई कान खण त खजे ई कान हाणे भञी ॾेखार त मञाए वाह सही वाह वाह कहिड़ी शइ आहे दुनिया में साईं वढ त वढिजे कोन खण त खजे कोन साईं बिल्कुलु ईअं ई आहे मुंहिंजे ख्याल में उहो बुंड 100 साल वारो वॾो बुंड साईं खजियो वञे बाबा हा खॼो वञे 100 सवा माण्हू गॾु थींदा खॼी वेंदो माण्हू खयो वञनि बाबा ट्रैक्टर था हलनि ते गॾा गाॾनि ते रेड़नि ते खयो था वञनि बिजली जो थंभो साईं उहो बि खजो अचे थो न बाबा किथां खां हा इहो बि खॼी थो वञे पर लाइट अथसि त कीअं खणंदा लाइट वञे थी हली पोइ माण्हू तारूं पटियो खयो वञनि साईं पोइ अॻे खयो वञनि वाह सही वाह छा आहे बणायो वढ त वढिजे कोन खण त खजे कोन बिल्कुलु साईं ईअं आहे जबल पहाड़ साईं जबल पहाड़ माण्हुनि वॾे टुके रोड रस्ता ठाहे छॾिया आहिनि उते ई वॾो खयो पिया अचनि पिया हा इहा बि ॻाल्हि आहे वाक़ई कहिड़ी शइ आहे भेण वढ त वढिजे कोन खण त खजे कोन खण त खजे ई कान मता आयो मोवल लाश साईं लाश खे माण्हू खयो था वञनि छिकियो घणा माण्हू वढ हुजनि नान था अलाए कंहिंजो आहे केरु आहे घस विंदल ॾिसियो छॾियो वञनि न हा ईअं आहे उहो वीचारा खोफ़ ॻाल्हि कनि पर ईअं कोन्हे अञा ॻाल्हि बचे पई मन धणी साईं अचनि पोइ बि खॼी थो वञे हाणे पूरो था अचनि वाह जी शुक्रिया रस्तो रोड साईं रस्ता रोड को वठे खणंदा आया तव्हां जहाज वॾो आहे जहाज मथां नथो साईं खॼे माण्हू वेल्डिंग ते गैस कटरनि ते कटियो टुकड़ा टुकड़ा कयो खयो था वञनि मथे ते हा उनखे टुकड़ा टुकड़ा रेल डिघी आहे साईं रेल खे माण्हू भीतर वांगुरु भोर था कयो छॾीनि बाबा हुन मां प्याला ऐं जग ठाहियो छॾीनि हा इहा बि ॻाल्हि मथां इहो जॻह बिल्डिंग थो चई न खजंदी भले 100 माण्हू हुजनि हज़ारे हुजनि बिल्डिंग साईं अञा बचे बिल्डिंग पंहिंजी जॻह ते पर हू ॻाल्हि अञा परे आहे अच्छा हा साईं मथां इहो दरिया जो पाणी किथां खजंदो साईं पाणी माण्हू कवाठी अॻे वॾा कवाठी रखी कुले ते ॿ दॿा टंके भरे खणी ईंदा पाणी बि खुटियो वञे पाणी खुटियो वञे साईं वाक़ई साईं पाणी बि खुटी थो वञे वाह जी गुज़ार त ॾेई छॾी ॿियो वराए पढ़ साईं दुनिया में उहा कहिड़ी शइ आहे वढ त वढिजे ई कान खण त खजे ई कान खण त खजे कोन इहा माना कहिड़ी मुसीबत आहे कहिड़ी बम गोला त कोन थो चवीं साईं खौफ़ में माण्हू कहिड़ो हथ विझंदो मौत में साईं पर खौफ़ में उहो मोजरो जट कोन खणंदो जेकी ख़बर आहे उहो खयो थो वञे न भाउ हा सम्झल माण्हू उहो बि खणी वेंदो चरियो माण्हू कोन सियाणो कोन हथ विझंदुसि पढ़ियो लिखियो हथ विझंदुसि कहिड़ी मुसीबत बड़ा फासाए छॾी उस्ताद छा आहे इहो मता इहे त कोन थो चवी को नाग साईं बचे इहो सामान तो सां गॾु आहे सॼो ॾींहुं नाग बि माण्हू खणी था वञनि फ़क़ीर जो जहिड़ो तेड़ो हथ न विझनि नाग बि जंहिं शइ जी ॻाल्हि आऊं पियो कयां न उहा तव्हां सां बि गॾु हूंदी आहे अच्छा हा बाबा 24 कलाक गॾु अथव वाह सही वाह पोइ माना कहिड़ी शइ आहे मुंहिंजो माण्हू पंहिंजो पाण खे नथो खणी सघे पंहिंजो पाण खे कीअं खणंदो माण्हू पाण खे खणी ॿिया त खणी ईंदा न बाबा ॿिया त खणंदा पर इहो माना पंहिंजो पाण खे त माण्हू नथो खणी सघे ईअं त कोन थो चवीं अञा बचे साईं बचे मतां ईअं दिमाग़ माण्हू केरु कंहिंजो नथो खणी सघे साईं माण्हू सीसी वजो खयो वञनि एॾा खयो वञनि दिमाग़ भाउ हा इहा बि ॻाल्हि आहे मतां सोच अञा बि बचे वॾा सम्झ जी ॻाल्हि पियो करी या नज़र जी ॻाल्हि पियो करी अञा बचे परे वञे ॻाल्हि में थोरो वट आहे हिन ॻाल्हि में थोरो वट आहे मतां ज़बान जी ॻाल्हि पियो करी ज़बान जी या अल्फाज़ या ॻाल्हाइण साईं ज़बान ताज़ो हाणे मला छोकिरी जी ज़बान कटे छॾी अथनि खणी हलिया हा इहा बि ॻाल्हि आहे माण्हू वॾा हरामी आहिनि सही थो चवीं अञा बचे सही थो चवीं वाक़ई उहा कहिड़ी शइ आहे दुनिया में जो वढ त वढिजे कोन खण त खजे कोन हा बाबा बिल्कुलु मतां ही जेका हवा आहे हवा खे माण्हू नथो खणी सघे इहा ॻाल्हि बि भली आहे पर अञा बचे साईं छा आहे भणा मसलो इहो कहिड़ी बर्फ़ त कोन चइजे बर्फ़ साईं पाण सॼो ॾींहुं गर्मियुनि में खणंदा अचूं घड़ी घड़ी थो वञे पंहिंजो पाण में छा अरे मतिलबु पाछूलो त कोन थो चवीं बड़ा मसका खचा तो दिमाग़ ख़राब थी वियो जिस प्यारा दोस्तो पाछूलो न पाछूलो साईं हा त दोस्तनि खे ॿुधायूं न हाणे त पाछूलो ते भॼी पई हा बिल्कुलु साईं प्यारा दोस्तो इहो आहे पाछूलो थी वाक़ई ॿियो वढ त वढिजे कोन खणंदे त खजंदो बि कोन खणंदे त खजे तमामु लाजवाब सुखड़ी जंहिं त असांजो तमामु प्यारो दोस्त मिठल मस्त शहर शहदादपुर वारो ऐं हीअ असांजो तमामु प्यारो दोस्त आहे मिड़ी नंढड़ो आहे सेखारियुसि ॿिया हाणे हरे नालो छा आहे बाबा शहबाज़ अली हा शहबाज़ मीरानी ऐं मूंखे तव्हां सुञाणो था मां तव्हांजो पंहिंजो हाकिम पाकिस्तानी दोस्तो वीडियो सुठी लॻे त हिन वीडियो खे लाइक कमेंट न विसारींदो ऐं हिन वीडियो खे रीपोस्ट कजो ऐं जेको बि असांखे सुठी कमेंट कंदो उनजी असां कमेंट खणी उन जे लाइ असीं वीडियो बि ठाहींदासूं
सिंध सलामत साथ सलामत। साथ सलामत हाणे मोकिलण आहे सिज लहण वारो आहे ओके अल्लाह हाफ़िज़ वॾियूं महिरबानियूं सिंध वारनि जी ओके